वे ओले काडिया ने भागो एडी देर कई ते पूरो कलाक थियो तसे नैन मल ते बसर वठी आयो न पटाटा मथो मंझंद थी वई आ बीत मां काल कयां से बे नई नंबर तो आजमायासी नई सिम तो ॾिसां त इहो वियो काडिया काल खंदो नओं नंबर आ का असांजी क़िस्मत खुले का असांखे भी का शहज़ादी हुस्न जी का मिली वञे खणा तो हेलो हेलो आई छोकरीअ जो आवाज़ नहीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी शाला खुश हो तबे सही आ बे बुधायो ठीक हो आई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा करम आहिनि तव्हां ॿुधायो ठीकु आहियो तबियत तव्हांजी सही आहे छोकिरी अच्छा ॻाल्हि ॿुध तव्हां छा था कयो काथे हो मां ऑफिस में वेठो आहियां पंहिंजीअ में माशाल्लाह फुल सूट पातल आहे वेठो आहियां जेको आहे कुर्सी ऐं टेबल ते वेठो लिखां थो मूंखे जेको आहे वॾी नौकिरी आहे न अच्छा तव्हांखे नौकिरी बि आहे पोइ तव्हांखे पघार बि ॾाढी सुठी हूंदी 2 लख महीने जी खणंदो आहियां 2 लख चरी तोखे ऐश कराईंदुमि जे तूं मुंहिंजी थी वञे त अच्छा निभागो मूंसां हिते खिली नथो ॻाल्हाए पर पराए माइनि खे चए थो मूंखे 2 लख न अच्छा पोइ गाॾी बंगला बि हूंदई हिकिड़ी गाॾी चरी 5-8 गाॾियूं आहिनि नौकर बि आहिनि राणी करे रखंदो मां हिकिड़ो दफ़ो तूं मुंहिंजी थी वञे मोला ॼाणे अच्छा तोखे गाॾियूं बंगला बि आहिनि लांतीर मूंखे हिते झूपड़ी में वेही वेठा वरी माण्हुनि खे वरी स्टाइल थो वणे मूंखे कार बंगलानि अच्छा तो गाॾियूं बंगला तूं वटि आहिनि पोइ तूं ज़मीनदार बि हूंदे ज़ाहिर वॾो हूंदे न अड़ी ज़मीननि जो फिक्र न करे चरी ज़मीना माशाल्लाह एॾियूं आहिनि जो वञी थिया ख़ैर पंहिंजे अबे खे हिकिड़ो ई पुटु आहियां सॼो ॾींहुं जेको आहे तो मुंहिंजे ज़मीना नौकर चाकर संभालींदा आहिनि ख़बर ई न आहे त केतिरियूं ज़मीन आहिनि केतिरी मिल्कियत आहे चरी हा ऐं मां सदको वञा ईअं खिल तूं खिल त मां ख़ुशि थियां तूं खिल आई अच्छा तव्हांखे एॾो मौला जो गंज आहे पोइ तुंहिंजी शादी थियल आहे शादी न आहे नी थियल इते ई त मार खाधी आहे नी हाणे मसइलो इहो आहे त मूंखे ख़ूबसूरत का सुहिणी सॿा माना का छोकिरी न पई मिले पोइ मां रोज़ जेको आहे सो माना इहो गानो चवां पियो मोला ज़ाल ॾे ओ मोला ज़ाल ॾे ज़ाल हुजे का सनड़ी सोणी कारनि वारनि वारी है भूरनि वारनि वारी मोला ज़ाल ॾे मोला ज़ाल ॾे बधाणे अला के तो मुंहिंजी आस उमेद पूरी थींदी अच्छा तूं घर अच प्यार में और इज़त में मां तुंहिंजी जोणे थी ॻाल्हायां बसर ऐं टमाटा बि वठी अच पटी बि वठी आ ऐं पायोडन बि वठी आ त मां तुंहिंजी सुठे तरीक़े सां मॉलिश थी कयां जल्दी अचण वारी कर सम्झी मरी वियो मुड़े अलाह जो कसम आहे मिठे बटारे नूर जो कसम आहे भागन भरी मज़ाक पियो कहे मूंखे कहिड़ी ख़बर अचां थो अलाह पटाटा बि वता आहिनि हथ में आहिनि बसर बि हथ में टमाटा साओ मसालो बि मिर्च बि वता आहिनि अचां थो भाइजान मूंखे कहिड़ी ख़बर नए नंबर तो माॾे फोन कई थी वेल में विझी छॾी हाणे त दिल्ली नथी चए घर वेंदे कीअं वञा काॾो वञा बि त पुठे पासे ॾो फिरी थो वञा एॾो डंडो जले न बीठी हुजे अचण ॾे निभाग खे ॾिस त मां छा थी कयांसि शर्म नथो अचे पर माइनि खे फासे 2 लख रुपया में फलाणा भागन भरी खुश न मां आहियां निभागा काॾे में कलाक ओ पटाटन वारे खे जेको आहे पेट में तकलीफ़ हुई मूंखे चई तूं हिते झट पी त मां बाथरूम ॾो थी अचां थो उहो ओॾे मां वियो मूंखे विहारे वियो पटी ऐं आयोडेक्स मां न वठी आयो आहियां उहा छो पई चई मां तोखे ॿुधायां थी त कीअं पटाटा तो वठे कीअं इश्क करण हलियो आहे इश्क कयां 2 लख रुपया तोखे ट्रेन बि सब्र कर मां तोखे सबक सुठो थी सबक दे तू पराई माइन के तू हां माइन के तू कीअं तो जेको चरियो करे
अलाह जो कसम आज पटी तू मुंहिंजी बाची आहे